खोरन जे रूहानी पेशवा पीर पगार जे सोट पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान करे छडियो। पीपी सिंध जे सदर निसार अहमद खोड़ो सां मुलाक़ात करण बाद कायम शाह राशिदी पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान कयो। निसार अहमद खोड़ो चयो त कायम शाह राशिदी खे पीपल्स पार्टी में शमूलियत ते आजियां करियूं था। कायम शाह राशिदी जो चवण आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत ते एतमाद कंदे पीपल्स पार्टी में शमूलियत कयां थो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो सॼो ध्यान कराची में तरक़ियाती कम कराइण ते आहे। कोरंगी में मेडिकल कॉलेज ऐं यूनिवर्सिटी बि तामीर कराए रहिया आहियूं। दिलि जे मर्ज़ जी अस्पताल बि ठहिराए रहिया आहियूं। मनीर एक्सप्रेस वे बि जल्द मुकमल थी वेंदो। सूबाई वज़ीर सईद गनी जूं मीडिया सां ॻाल्हियूं चयाईं कोरंगीअ जे माण्हुनि पाकिस्तान पीपल्स पार्टी खे तरक़ियाती कमनि जे एवज़ वोट ॾिना। पीपल्स पार्टी कोरंगीअ जे अवाम जी ख़िदमत कई आहे। कराची जे अवाम मैंडेट ॾिनो आहे, हू खेनि कॾहिं बि मायूस न कंदा। कुवैत, कतर, यूएई ऐं तुर्किया पाकिस्तान में आईटी सेक्टर में सीड़पकारी करे सघनि था। मुख़्तलिफ़ शोबनि में सुधारनि बिना पाकिस्तान तरक़ी नथो करे सघे। पाकिस्तान हिन वक़्तु वॾे मुआशी बहरान खे मुंहुं ॾेई रहियो आहे। हुकूमत जो मुकमल ध्यानु मुआशी सूरत-ए-हाल खे बहितर करणु आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो अरब टीवी चैनल खे इंटरव्यू चयाईं हू मोहम्मद बिन सलमान जी क़यादत में मुआशी इनक़लाब आणे सघनि था। पाक सऊदी गॾियल सहकार सां नौजवाननि खे मुख़्तलिफ़ शोबनि में तरबियत ॾिनी वेंदी। तरबियत हासिल करण खां पोइ पाकिस्तानी हुनरमंद सऊदी में कमु करे सघंदा। सदर आसिफ अली ज़रदारी खे सदारती छूट मिली वई। इस्लामाबाद जी एहसाब अदालत पाक लेन ऐं तोशाखाना गाॾियुनि जी रेफरेंस में आसिफ अली ज़रदारी ख़िलाफ़ कार्रवाई रोके छॾी। एहसाब अदालत जे जज नासिर जावेद राना सदर आसिफ अली ज़रदारी जे नेब केसिस में सदारती छूटुनि जी दरख़्वास्तुनि जो लिखत में फ़ैसिलो जारी करे छॾियो। जेसीं ताईं आसिफ अली ज़रदारी सदर आहे उन जे ख़िलाफ़ केसिस जी कार्रवाई अॻियां नथी वधी सघे। लिखत में फ़ैसिलो। कंहिं बि इम्कानी कुदरती आफ़तुनि लाइ ज़िलई सतह जो प्लान ठाहियो वञे। चीफ सेक्रेटरी सिंध जे इजलास में लाॻापियल अमलदारनि खे हिदायत ज़रई आमदनी टैक्स जी वसूलीअ खे वधाई वञे। चीफ सेक्रेटरी सिंध जी डिप्टी कमिश्नरनि खे हिदायतूं जारी। चीफ सेक्रेटरी आसिफ हैदर शाह जो चवणु आहे त डिप्टी कमिश्नर ऐं असिस्टेंट कमिश्नर पिणु इम्तिहानी मर्कज़नि ऐं सरकारी अस्पतालनि जो दौरो कनि। सॼे सूबे में कणक जी ख़रीदारी ऐं पोलियो ख़िलाफ़ मुहिम जी निगरानी करण जी बि हिदायत कई वई। सिंध सरकार जिना अस्पताल में पोस्ट ग्रेजुएशन जूं वधीक 200 सीटूं वधाइण जी मंज़ूरी ॾेई छॾी। पीजी जूं सीटूं 953 थी वेंदियूं। डायरेक्टर जिना अस्पताल शाहिद रसूल जी वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां मुलाक़ात। अस्पताल खे बहितरीन इदारो बणाइण लाइ वॾे वज़ीर जूं डायरेक्टर खे हिदायत। जिना अस्पताल में मरीज़नि जो अंग वधंदो पियो वञे, जंहिं लाइ सर्विसिस बि वधाइणी पवंदियूं। शाहिद रसूल जी ब्रीफिंग। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त नई बजट में अस्पताल जे बजट 1600 मां वधाए 2200 बेड्स जे मुनासिबत सां ॾिनी वेंदी। पाकिस्तान जा मालिक सिर्फ़ सिविलियन आहिनि ऐं न का सवाइ को रस्तो नाहे। 6 जजिस आवाज़ उथारियो आहे। अॻूणे सदर आरिफ अलवी जो डिस्ट्रिक्ट बार सियालकोट जे तकरीब खे ख़िताब चवे थो जॾहिं को बंदि घिटी में हलियो वेंदो आहे त मामला तबाही तरफ़ वेंदा आहिनि। सिंध जे सीनियर वज़ीर शहजीर इनाम अहमद जी लाॻापियल अमलदारनि खे रेड लाइन बीआरटी रिथा जल्द मुकमल करण जी हिदायत। सूबाई वज़ीर रेड लाइन बीआरटी मनसूबे बाबति इजलास जी सदारत कंदे हिदायतूं ॾिनियूं। संदसि चवणु आहे त रेड लाइन बीआरटी में सदर आसिफ अली ज़रदारी जी ख़ासि दिलचस्पी ऐं ध्यानु आहे। निगरान सरकार वॾे अवामी मनसूबे ते को बि ध्यानु न ॾिनो हो। सिंध सरकार चाहे थी त रेड लाइन बीआरटी जो कमु 18 महीननि अंदरि मुकमल थी वञे। उन करे समूरा मामला बिना देर हल कया वञनि। ईंदड़ बजट में सनतुनि लाइ बिजली ऐं गैस जी सब्सिडी ख़तम कई वञे। IMF कर्ज़ ऐं बजट ते गाॾियुनि खां अॻु मुतालबा रखी छॾिया। ज़रियनि मूजिबि IMF ईंदड़ बजट में तवानाई जे शोबे लाइ पॉलिसी गाइडलाइन फ़राहम करे छॾी। IMF मुतालबो कयो आहे त ईंदड़ माली साल बिजली ऐं गैस जा अघ वक़्त सिर ते कया वञनि। बिजली ऐं गैस जो सर्कुलर डेट वधण न ॾिनो वञे। ईंदड़ बजट में ट्यूबवेल्स जी सब्सिडी ख़तम कई वञे।
10 मई ते 5000 नॉन फाइलर्स जूं सिमूं ब्लॉक करण जा तफ़सील टेलीकॉम ऑपरेटर्स हवाले। FPR मूजिब टेलीकॉम ऑपरेटर्स नंढनि पेजिस में मैनुअल तरीक़े सां सिमूं ब्लॉक करण ते इत्तफ़ाक़ करे वरितो आहे। टेलीकॉम ऑपरेटर्स खे रोज़ाने जी बुनियाद ते वधीक पेजिस मोकिलिया वेंदा। टेलीकॉम ऑपरेटर्स नॉन फाइलर्स खे सिमूं ब्लॉक करण खां ख़बरदार करण वारा पैगाम मोकिलण शुरू करे छॾिया। नॉन फाइलर्स जूं सिमूं ब्लॉक करण सां टैक्स वसूलीअ में इज़ाफ़ो थींदो। खैबर पख्तूनख्वा जे गवर्नर फैसल करीम कुंडी चयो आहे त वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर खे उन जी पंहिंजी ॿोली में जवाब मिलंदो। गवर्नर हाउस में मीडिया सां ॻाल्हाईंदे फैसल करीम कुंडी चयो त गवर्नर हाउस ते कब्ज़े जी कोशिश कई वई त उन्हनि खे रस्तनि ते गिहलींदासीं। जेकॾहिं मौलाना फज़लुर रहमान जो मैंडेट चोरी थियो आहे त इहो PTI खे माले गनीमत में मिलियो आहे। iCube कमर जी कामयाब लॉन्चिंग खां पोइ पाकिस्तान पारां वधीक हिकु सैटेलाइट लॉन्च करण जो फ़ैसिलो। नओं सैटेलाइट 30 मई ते ख़ला में उमाणी वेंदो। सैटेलाइट जदीद तरीन मौसलाती निज़ाम जी जोड़जक में रहनुमाई कंदो। सैटेलाइट स्पार्को ऐं नेशनल स्पेस एजेंसी तरफ़ां ख़ला में उमाणी वेंदो। जापान पाकिस्तान खे शिकस्त ॾेई पहिरियों भेरो अज़लान शाह हॉकी कप खटे वरितो। मलेशिया में खेॾियल फाइनल मैच में ॿिन्ही टीमुनि ॿ गोल कया, जंहिं बाद पेनल्टी शूट आउट ते फ़ैसिलो कयो वियो। जापान 4-1 तां कामयाबी माणे वरिती। कोरंगी जे चमड़ा चौरंगी भरिसां हियांउ ॾारींदड़ हादिसो। मुसाफ़िर कोच ॿिनि नीगरनि मथां चढ़ी वई। नीगरी नफ़ीसा ऐं सनाची बारजी फोत थी वयूं। मड़ जिना अस्पताल मुंतक़िल। हॉलीवुड जूं फिल्मूं पाकिस्तान में बि ठहंदियूं। हॉलीवुड टीम पाकिस्तान जी ख़ूबसूरत ऐं रंगीन सक़ाफ़त ते फिल्म ठाहिण जी ख़्वाहिशमंद। इतलात वारे वज़ीर अता तार चयो त हॉलीवुड कंपोज़र ऐं कंडक्टर MC मिलान, फिल्म प्रोड्यूसर एंड्रो जेम्स फेरोज़, फिल्म प्रोड्यूसर लुइसा फिल्म ठाहिण लाइ ॻाल्हि ॿोल कई आहे।